साहब जो हुकुमनामो ॿुधो सभिनी जी हाज़िरी भरिजी सभु साईं खे शल क़बूल थियो हा सरदार राग बिलावल महला पंजवा सदाईं ख़ुशियूं ख़ुशियूं बिलावल हा हा धूप दे घर नौवा इको ओंकार सतगुर प्रसाद आपे मेल ले श्री राम श्री राम श्री राम असां शल गिरण कंदा वञूं हे जेको ॻाल्हाइणु आहे गिरण करण वारो आहे काॾे वञिणो कोन्हे तयारु कोन थियणो आहे आपे मेल लहे पाण मिलाई वेठो आहे मिलाई वेठो न हुजे त हे ॿोड़े कीअं साईं असां सां प्यारु करे रहियो आहे साईं असां सां मित्रता जोड़े रहियो आहे पंहिंजो सम्झी करे तॾहिं हे प्यारु कनि था मित्रता जोड़नि था न जेके वेठा आहिनि जवाबु जल्दी जवाबु सभिनी जो जवाबु उहो पंहिंजी मित्रता प्यारु टोड़े तंहिंखां पोइ घणो वक़्तु अथसि सम्झ में अची वियो आपे मेल लहे पर श्री राम थोरो बेटो बसि जब ते हा 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 पढ़ो जब ते शरण तुम्हारी आए बसि जॾहिं तूं ॼाणे तो मूंखे छो जनमु ॾिनो तूं कीअं गुज़ारींदे छिण खां पोइ छा थींदो इहो सॼी दुनिया खे ख़बर आहे हलो ॾिनो तूफ़ान हिन रफ़्तार सां ईंदो पर हुनजो कोई बचाव सम्झ में नथो अचे उन रफ़्तार ते अची करे के थोरो खजी करे ॿिए पासे हलियो वियो ॿी ॻाल्हि आहे वरना कोई बचाव श्री राम श्री राम जब ते शरण तुम्हारी आए साईं दुख में सुख में मान अपमान हानि लाभ घाटे नफ़े सहयोग जीअं तूं रखे जीअं तूं जेके तूं स्थिति बनाइणी आहे तुंहिंजे हथ में आहे सो करे जे त साईं रज़ा आहे उहो ई पियो करे थो जेके उनजी रज़ा में आहे बहितर ॼाणे तूं मूंखे छो पैदा कयईं किथे कयईं छा कराईंदो एॾी दिलि खपे बसि आपे मेल लहे जब ते शरण तुम्हारी आए तब ते दोख गए दोष ख़तम थींदा हिकु हिकु दोष विनाश थो करे फिर वो कृपा कर माशल कंहिंजो दोष न ॾिसनि न उहो मन में ज़हर हलंदी पई हे अहिड़ो आहे अड़े सॼी पंहिंजी सजा नाश करे छॾे ॿिए जो दोष अंदरि में रखी करे असां हल्को था सम्झूं गुरमुख हिन ॻाल्हि खे पर तबाही था कयूं पंहिंजी मन में कंहिंजो शिकायत न करे गुरमुख जे वातो मां कहिड़े चवंदुमि हवा करे गृहस्थी आहियूं असां शिकायत सां भरिया पिया हुजूं घर पंहिंजे जा असांजे प्रति उन्हनि खे शिकायत न अचे उहे शिकायत कनि साईं तव्हांजो पुटु हीअं थो हले मुंहिंजो मुड़ुसु हीअं थो हले मुंहिंजो हे त अड़े तूं घर खे ठीकु नथो रखी सघे बाक़ी तूं ज्ञान छा जो प्राप्त कयो तूं मूं घर जा भाती बि नाराज़ रहनि न सम्झो था मां ॻाल्हायां न ॻाल्हायां पंहिंजो थी ॻाल्हायां थो जेके वेठा सभु पंहिंजा ई आहियो सत्संग में आया साईं जे में तब ते दोख कहे जब ते शरण तुम्हारी आहे असां इहो रस्तो पकड़ींदासीं दोष नाश थींदा दोष नाश थींदा श्री राम श्री राम हाणे मां अॼु अख़बार पढ़ियो थोरो किथे हलाए कोई जॻह त हुते पाण में जेके हुया उहो भई मां केतिरो कूड़ ॻाल्हायो या हे कयो उहो सभु पंहिंजो कमियूं लिखी करके कागज़नि ठाहे हवन जॻह में हवन करे छॾियो बसि इहो दोष न थिए असांखे श्री राम श्री राम हा हा तज अभिमान हा हा अर चिंत बिरानी सादे शरण पे हाणे इहो रस्तो किथां थो मिले खुली दिलि सां हा रस्तो कीअं मिलंदो पहिरियों अचण जो ढंग त सिखूं
तज भगवान श्री राम श्री राम तन जो भगवान सूंह जो भगवान जवानी जो भगवान मस्ती जो भगवान सब छॾे तज भगवान जो शरणी आहे तज भगवान अर्चंत बिरानी ॿियूं बिरानियूं चिंताऊं हे जेका पंहिंजी चिंता करणी आहे उहो नथी थिए हा बेगर वण जो आहे चिंत बिरानी हा साधा शरण ॿई छॾिजे हा जप जप नाम तुम्हारो प्रीतम हे मुंहिंजा प्रीतम तुंहिंजो नालो जपे जपे करे हा तन ते रोग खए बसि तन रोग नास थींदा वाह वाह पाप ई न थींदो दुख रोग छो ईंदा श्री राम श्री राम श्री राम श्री राम हा महामुगध अजान अज्ञानी बसि एतिरो कहिड़ो शब्द आहे महामुगध अजान अज्ञानी महामुगध आहियां अणजान आहियां अज्ञानी आहियां हा राखे धार दे बसि तुंहिंजी दया खपे तुंहिंजी दया थिए जहिड़ो तहिड़ो तुंहिंजो आहियां जहिड़ी तहिड़ी तुंहिंजी आहियां मूंखे न विसारजांइ जहिड़ी तहिड़ी तुंहिंजी आहियां मूंखे न विसारजांइ जहिड़ी तहिड़ी तुंहिंजी आहियां मूंखे न विसारजांइ पलो तारजांइ मूंखे न पलो ॾेई तारजांइ पलो ॾेई तार जहिड़ी तहिड़ी तुंहिंजी आहियां मूंखे न जहिड़ी तहिड़ी तुंहिंजी आहियां ॿुधाई साहिब जही आऊं तेही आया बानी बारो चल जी जेही आऊं तेही हुजत हो त पनल सां न कमी पूजा पाइन पेर में आऊं तन जुती न जेही हाणे विसारे वेही तिनखे कीअं मूं निमाणी मिसकीन दी छल पवंदी बाज पिरनि कयो थम माण मणनि जो सलग तुको दाख़िल ऐबन खां आजी करे ॾोहे कीन ॾिसनि छल पंहिंजे फज़ल सां परचनि जो मुंहिं सां करण मामिलो हा महामुगत जान अज्ञानी राखे धार दे हा कहो नानक गुर पूरा भेटियो आवन जान रहे भेटियो यादि श्रवण मनन निध्यासन जेकी ॿुधोसीं मन मञियो उन ते हलियो उनखे भेटणु चइबो आहे भेटणु जीअं कयोसीं त उहो आवन जान रहे जेको जीवन जो मक़सदु आहे जनम जो चकर कटिजे इन जे लाइ तपस्या आहे श्री राम अंत मते साई गत संत सदाईं दम दम नाम जपंदा अलाए त मतां ॿाहिरि न हलियो वञे वरी ॿियो जनम न वठिणो पए सदाईं भउ में रहनि था कहो नानक गुर पूरा भेटियो आवन जान रहे बोल गुरु नानक श्री राम